أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين صدق الله العلي العظيم درود الشريف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد الله تبارك وتعالى जा तव्हां असांजे मथां अहिड़ा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरतुल फ़ातिहा जो मुख़्तसरन तर्जुमो ऐं तफ़सीर गुज़री चुको आहे। ज़ाहिरी तौर ते जॾहिं सूरतुल फ़ातिहा खे पढ़ियोसीं ऐं ॿुधोसीं त टे शयूं असांखे मिलियूं। पहिरियुनि टिनि आयतुनि में अल्लाह तबारक व ताला जी हम्द ऐं सना, आख़िरी टिनि आयतुनि में इंसान जे तरफ़ खां अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो दुआऊं ऐं इल्तिजाऊं, विची आयत इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहा बानी ऐं अल्लाह ताला जे ज़ात जे दरमियान विरहायल हुई। इय्याका नअबुदु में बंदो पंहिंजी इबादत अल्लाह ताला जे लाइ ख़ासि पियो करे, व इय्याका नस्तईन में अल्लाह तबारक व ताला खां मदद घुरे थो, उहा बि अल्लाह ताला सां ख़ासि। अधु हिसे में बाने जी इबादत अल्लाह जे लाइ ख़ासि, अधु ॿिए हिसे में अल्लाह तबारक व ताला खां मदद घुरे थो, उहा बि अल्लाह ताला जे ज़ात सां ख़ासि। ज़ाहिरी इहा शइ मालूम थी, पर गहराईअ सां जॾहिं ॾिठो वियो त अल्लाह तबारक व ताला हिन सूरत जे अंदरि केतिरियूं ॻाल्हियूं तव्हां असांखे सेखारियूं आहिनि जेके गहरीअ नज़र सां सोच ऐं गौर फ़िक्र करण सां सम्झ में अचनि थियूं। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, मुफ़्ती शफ़ी अहमद रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे पंहिंजे तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान में त अल्लाह तबारक व ताला सूरत फ़ातिहा जे अंदरि केतिरा ई मसइला ज़िक्र कया आहिनि, सेखारिया आहिनि। उन्हनि मां चंद कुझु ज़िक्र कजनि था। पहिरें नंबर ते मसइलो हीअ आहे त अल्लाह तबारक व ताला इंसान खे दुआ करण जो तरीक़ेकार सेखारियो आहे। दुआ कीअं कबी आहे? असां त इंसान पंहिंजे ज़रूरतुनि हाजतुनि में मुंझल फाथल हूंदा आहियूं, पोइ अची करे हथु खणंदा आहियूं, अल्लाह पंहिंजी सणाई फरमा, फज़ुल फरमा, रहम फरमा, पंहिंजी दुआ जेका दिलि में हूंदी आहे घुरंदा आहियूं। असांजो तरीक़ो अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो पंहिंजो आहे। अल्लाह ताला सेखारियो आहे त तूं दुआ में मूंखां कहिड़े तरीक़े सां घुरंदे। उनजो तरीक़ेकार हीअ आहे त सभ खां पहिरियां इंसान पंहिंजे दुआ में अल्लाह ताला जी हम्द करे। उमूमन तव्हांखे यादि हूंदो त हथ मथे खणबा त चइबा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह ताला जी हम्द कबी, अल्लाह ताला जी सना कबी, अल्लाह ताला जी तारीफ़ कबी, अल्लाह ताला जी वॾाई बयानु कबी। इब्तिदा में दुआ में इहा शइ जेका अल्लाह सां पाण सेखारी आहे। उनखां पोइ अल्लाह तबारक व ताला जी कुदरत, ताक़त, क़ुवत, पंहिंजे वसार जेका बंदे खे अचे, अल्लाह जे रसूल दुआउनि में उहे ॿुधायूं आहिनि। बंदो अल्लाह ताला जी ताक़त ऐं कुदरत खे बयानु करे। उनखां पोइ अल्लाह ताला जे ज़ात सां ॼण त हिकिड़ो वाइदो ऐं वचन बि करे, अल्लाह साईं मां गुनाहगार आहियां, मां शैतान जे चंबे में जकड़िजी वियो आहियां पंहिंजे कमज़ोरियुनि ऐं पंहिंजे सुस्तीअ जे करे। अल्लाह मां इन्हनि समूरनि शयुनि खां बचणु थो चाहियां, आइंदा गुनाह न कंदुसि, माफ़ी वठणु थो चाहियां, माफ़ीअ ते पको ऐं मज़बूत रहण जी तौफ़ीक़ बि तूं ॾिजां। बंदो हीअं अल्लाह ताला जे ज़ात सां वाइदो ऐं वचन बि करे, पोइ अल्लाह तबारक व ताला ॼण त बंदे सां हिकु पंहिंजी रज़ा जो हिकु दर्जो हासिलु कंदो। माने मुंहिंजी तारीफ़ कई आहे, बानो पंहिंजे गुनाहनि खां तौबा ताब थी करे मूंखां हाणे घुरे थो।
पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां दुरूद शरीफ़ पढ़े, दुरूद खां सवाइ बि दुआ क़बूल कान्हे। पोइ आख़िर में पंहिंजे जेके हाजतूं हुजनि उहे घुरे। इहो आहे दुआ जो तरीक़ो जेको अल्लाह तबारक व तआला ख़ुदि सेखारियो आहे। असां जेको घुरंदा आहियूं जेसीं ताईं असांखे मालूमात न हुई, जेसीं ताईं असांखे इल्मु न हुयो त दुआ कीअं घुरबी आहे, तेसीं ताईं अल्लाह सां फरमाए थो बाना तोसां मयार ई न आहे, तोसां हिसाब ई न आहे, तो ख़बर ई कान्हे का, तो वटि इल्मु ई कोन्हे को, तूं सिखियो ई कोन हुई, तोखे मुंहिंजो अंदाज़ मालूम ई कोन हो त मां कीअं पंहिंजे ॿारनि जे ज़बान मां पंहिंजे आॾो दुआउनि में लफ़्ज़ ॿुधणु चाहियां थो, तो ख़बर ई कान हुई, कोई हिसाबु कोन्हे, तो घुरियो मां ॾिनो। हाणे तोखे कुझु इल्मु अची वियो त तूं आम माण्हुनि खां थोरो हिकु दर्जो मथे थी आहीं, हाणे मूंसां तूं कुझु अहले इल्मु माण्हुनि वांगुरु, मुंहिंजनि सालियनि प्यारनि ॿाननि वांगुरु जिन खे मां सेखारियो आहे उन्हनि ॿाननि वांगुरु मूंसां मुखातबु थी। सचु पचु इहो ई अंदाज़ु दुनिया में बि असां सां हूंदो आहे। हिकिड़ो आम माण्हू ईंदो आहे जंहिंखे असांजे हिन माहौल कचहरीअ जी ख़बर न हूंदी आहे, उहो परे खां ई बि ॻाल्हाईंदो आहे, अदब ऐं एतिराम जो लिहाज़ न रखंदो आहे, छो त असां सां गॾु रहे कोन थो, हुनखे ख़बर कान्हे। पर जंहिंखे ख़बर हूंदी आहे त उहो ओतिरो अदब बि मस्जिद जो, मदरसे जो, आलिम जो, मजलिस जो, क़ुर पाक जो अदब रखंदो, लिहाज़ रखंदो, पोइ ॻाल्हाईंदो। अञा जेको सफ़ा वेझो हूंदो त उहो सम्झी वेंदो त हीउ टाइम ई न आहे ॻाल्हाइण जो, ज़रा ख़ामोशी अख़्तियार कयो। अल्लाह तबारक व तआला बि ॼण त बंदे खे सेखारे पियो त बंदा इल्म जूं कैटेगरियूं हुयूं, दर्जा हुया, हाणे जॾहिं तो वटि क़ुर पाक जो आहिस्ते आहिस्ते इल्मु अची वियो दर्जे ब दर्जे, त पोइ तूं हाणे मूंसां उन इल्मी अंदाज़ में मूंसां मुखातबु थी, पोइ रुॻो तूं इशारा कंदो वञ तुंहिंजा मां सम्झंदो हुयुसि। हिकिड़ी हिकिड़ी शइ जो नालो मूंखां न वठि, भले न घुर, तूं रुॻो मूंखां इशारा कंदो वञ, तुंहिंजे दिलि जे राज़नि जो त मां राणो आहे न, ॼाणा थो। अदब ऐं एतिराम जो लिहाज़ रखी करे मुंहिंजे आॾो हथड़ा खण, घुरणु तुंहिंजो कमु आहे, ॾियणु मुंहिंजो कमु आहे। हिकिड़ो मसइलो ॼण त अल्लाह तबारक व तआला इहो सेखारियो। ॿिए नंबर ते सवालिया अंदाज़ में ॼण त सुवालु पैदा थियो, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी तारीफ़ पाण कई आहे, क़ुर पाक जी सूरत फ़ातिहा में पाण पंहिंजी तारीफ़ कई आहे। पोइ असांखे बि इहा तालीम आहे छा असां बि पंहिंजी तारीफ़ पाण कयूं? अल्लाह ताला जो कई आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहे ख़ुदि अल्लाह ताला जे कलाम जा अल्फाज़ आहिनि। असां बि पंहिंजी तारीफ़ पाण कयूं त मूं में हेतिरी ताक़त आहे, मूं में हेतिरी कुवत आहे, मां हेतिरो मुख़लिस आहियां, मां हेतिरो नेक आहियां, मां हेतिरो ई फलाणो आहियां, मां मस्जिद जो कखु आहियां, मां बुज़ुर्ग आहियां, मां वली आहियां, करे माण्हू पंहिंजी तारीफ़। जवाबु हुनजो हीअ आहे त हिननि आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला इंसान खे ॼण त इहा तालीम बि ॾिनी त मां पंहिंजी तारीफ़ करे तोखे सेखारियो आहे त तूं मुंहिंजी तारीफ़ हीअं कंदो कर, छो तोखे ॿियो केरु सेखारींदो? पर तूं पंहिंजी तारीफ़ पाण न कजां। तूं पंहिंजी तारीफ़ पाण कंदे त नफ़्स जे ख़्वाहिशुनि में पंहिंजे तारीफ़ में फूंडिजी करे इन या गुरूर ऐं तकबर में अची वेंदी, जेको गुरूर ऐं तकबर मूंखे पसंदि कोन्हे। तुंहिंजी तारीफ़ ॿिया कनि, अहिड़ो नेक थी पए, अहिड़ो मुंहिंजो सालियो ऐं भलारो बानो थी पए जो तोखे ॾिसी करे तुंहिंजी तारीफ़ ॿिया कनि, ॿियनि जे ज़बान तां तूं ॿुध, मां बि ॿुधां, तूं पंहिंजी तारीफ़ पाण न कर, तूं आजिज़ हुज। ॼण त इहो सबक़ में मिलियो। ऐं इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ अमूमन दुनिया में जेका कंहिं माण्हूअ जी तारीफ़ कबी आहे, साराह कबी आहे, त उहा साराह कंहिं न कंहिं एवज़ में हूंदी आहे। जॾहिं को माण्हू असांजे मथां महिरबानी कंदो आहे, को तोहफ़ो ॾींदो आहे, का शइ ॾींदो आहे, को ताउन कंदो आहे, को सुठी इज़त सां जे निगाहुनि सां ॾिसंदो आहे, इज़त ॾींदो आहे, त असां हुनजी तारीफ़ कंदा आहियूं, यार माण्हू भलो अथई। असां तारीफ़ तॾहिं कंदासीं जॾहिं उनजे तरफ़ खां कुझु न कुझु मिलंदो, पोइ इज़त मिले, आबरू मिले, दौलत मिले, 5 रुपया मिलनि, का सूखड़ी मिले, को एतिराम मिले, का न का शइ, माना दुनिया में कंहिं माण्हूअ जी तारीफ़ कंहिं न कंहिं एवज़ में थींदी आहे। ॿियो न त बि भला उन सां हमदर्दी कजे, तामुन कजे त पोइ ई, मतिलबु दुनियावी तारीफ़ कंहिं न कंहिं एवज़ में थींदी आहे। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ जो असां कयूं था, उहा छाजे एवज़ में आहे? अल्लाह ताला जी तारीफ़ जो असां कयूं था, उहा छाजे एवज़ में आहे? ज़रा थोरो तवजो कजो, इहे ॻाल्हियूं आसानीअ सां सम्झ में अची वेंदियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां सां इंसाननि जे आॾो पंहिंजे उन्हनि इनामनि जो, पंहिंजे उन्हनि नेमतुनि जो ज़िक्र न कयो आहे, जो खणी हीअं चए त मुंहिंजूं हेॾियूं हेॾियूं तव्हांजे मथां नेमतूं आहिनि, पोइ मां जो नेमतूं कयूं तव्हां ते, त पोइ मुंहिंजी तारीफ़ त कयो।
एतिरो फरमाए छॾियईं, वइन तउद्दू निअमत अल्लाहि ला तुहसूहा, मुंहिंजे नेमतुनि एहसाननि खे ॻणींदव त न ॻणे सघंदव, कोन ॻणे सघंदव। पोइ हाणे ईअं न चई त मुंहिंजे एहसाननि जे बदौलत मुंहिंजी तारीफ़ कयो, न, मुंहिंजा एहसान एतिरा आहिनि, विख विख ते सेकंड सेकंड में एतिरा एहसान आहिनि जो उन्हनि जे चवण जी ज़रूरत ई कान्हे। तूं बानो आहे, तुंहिंजे मथां हर वक़्तु लाज़िम आहे त पंहिंजे रब जी सना ऐं तारीफ़ हमद कंदो रह, छो त कोई मिंट तुंहिंजो ख़ुदा जे नेमत खां, ख़ुदा जे महिरबानीअ खां फ़ारिग़ आहे ई कोन। विख विख ते तुंहिंजे मथां मुंहिंजूं किरोड़ूं रहमतूं नेमतूं महिरबानियूं आहिनि, पोइ तूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻणी ॾे, कहिड़ियूं कहिड़ियूं यादि कंदे, हर वक़्तु तुंहिंजे ज़बान ते हमद ऐं तारीफ़ सना ख़ुदा जी हुजे ई हुजे। सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। थोरो हिकिड़ो ख़ाको बयानु कजे त जीअं आयतुनि जो रब्त पाण में ॻंढिजी वञे। असां जेको हिकिड़ो गिरह खाऊं था, गिरह, इहो गिरह वात ताईं पहुतो आहे। हाणे इन गिरह खे वात ताईं पहुचाइण में असांजी हीअ ॿांह जेका सरफ़ थी आहे, हथ, इहो हथ बि अलाह ताला जो ॾिनल। इन हथ खे बनाइण ताक़त ऐं कुदरत में बि अलाह ताला जी ज़ात जो कमाल। इन इहे हथ खे असांजे वजूद में रखियो अथई। इहो वजूद असांजो जिस्म सॼो 360 तक़रीबन जोड़ ॿुधाइनि था असांजे जिस्म में आहिनि, 360 जोड़ संद। 70-72 साल ताईं इंसानु जेका ज़िंदगी गुज़ारे थो, इहे सभु जोड़ चङी तरह हुनजा चुरपुर कनि था, कमु कनि था, घसनि नथा। दुनिया जी जेका बि गाॾी वठो, उनखे ग्रीस जी ज़रूरत पवंदी, ट्यूनिंग जी ज़रूरत पवंदी, उनखे तेल आयल लॻाइण जी ज़रूरत पवंदी, सफ़ाई जी ज़रूरत पवंदी। इंसान जे हिननि जोड़नि खे कुझु बि ज़रूरत कान्हे, पंहिंजी खाए पीए वञी जेको अलाह ॾेसि खाए पीए, बाक़ी हुनजा जोड़ पिया कमु कंदा, हरकत कंदा रहंदा। न घसनि था, न हिननि खे ग्रीस जी ज़रूरत आहे, न हिननि खे कंहिं बि ट्यूनिंग जी ज़रूरत आहे। अलबत्त जॾहिं इंसानु हद खां वधीक ख़ुराक कंदो आहे या बिल्कुलु खाधो न खाईंदो आहे, कमज़ोर थी वेंदो आहे, त पोइ हुनजी ख़ुराक असां खणी हुनजो नालो ॾियूं त इहा बि ॼण त हिन जे जिस्म जी हिकिड़ी ट्यूनिंग आहे। हवा अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं दवाऊं खाओ जो तव्हांजे जोड़नि संदनि में ताक़त अचे, ॼण त इहा हिकिड़ी ख़ुराक बि हिन जो तेल आहे, हिन जी आयल आहे हिकिड़े क़िस्म जी। उहो असां वॾी तावील सां चवंदासीं, पर हक़ीक़त इहा त अलाह ताला हिननि जे लाइ ख़ासि को आयल, को ट्यूनिंग, को ग्रीस न रखियो आहे। सभु जोड़ इंसान जा कमु कनि था। अञा हिन मिसाल सां हिकिड़ो मिसाल हीअं ॾियां, असांजे हिन अखि हिकिड़ी शइ खे ॾिठो, इहा टेबल, हिन अखि जी नज़र ओसी ताईं पई, इहा अखि पंहिंजो पाण उन शइ खे ॾिसे थी। इन अखि जे अंदरि जेका कारी माणकी आहे नज़र वारी, इहा एसी ताईं पहुती तॾहिं जॾहिं हिन ॿी रोशनीअ जी ज़रूरत हुई। इहा ॿी रोशनी किथां आई? बैटरीअ जी ज़रूरत हुअसि। इन बैटरीअ खे चार्ज कंहिं कयो? सोलर खे सिज जी ज़रूरत, सिज ख़ुदा जो बनायल। केॾी बि शइ खे तव्हां वठो, उहा सभु शइ फिरंदी। इहे सभु शयूं अलाह जी फरमाए थो तुंहिंजी ख़िदमत जे लाइ ख़लकियो अथमि, तुंहिंजे हिकिड़ीअ शइ खे कारगर बनाइण ताईं मुंहिंजो पूरो जहान तुंहिंजे ख़िदमत में आहे। तुंहिंजो गिरह तो ताईं आयो आहे, इहो ज़मीन फुटायो हो 5-6 महीननि ताईं हिनखे सिज गर्मी ॾिनी हुई, राति ठंडक ॾिनी हुई, ऐं उनखे वरी असां पंहिंजे हवा जे कंहिं महिल थधीअ कंहिं महिल गरम हवा सां इनखे पचायो होसीं, इनखे ॿूटनि सलनि सां ढकियो होसीं, इनखे मख़लूक पंहिंजी जीतामड़नि जी जरासीमनि जी पैदा करे उहे इन्हनि जे हिफ़ाज़त जे लाइ ख़लकियासीं, जेके इन जे ज़हरीले जरासीमनि खे खाइनि पिया। 6 महीननि ताईं तुंहिंजे इन अन्न खे असां पचाइण में पंहिंजे मख़लूक़ात खे ख़िदमत में लॻायो, पोइ तुंहिंजे वात ताईं हिकिड़ो अन्न जो दाणो आयो। इन अन्न जे दाणे सां गॾु तो वटि टमाटो आयो, बसर आयो, ॿी का भाॼी आई, सभु शयूं हिकिड़ी शइ खे असां महिनत करे कमाए ठाहे करे तुंहिंजे आॾो कयोसीं, तो त गिरह खणी करे खाई छॾियो। ईअं बि कोन चई अल्हम्दुलिल्लाह। अलाह जी फरमाए थो केतिरियूं नेमतूं मुंहिंजूं ॻणींदे, हिकु पल में किरोड़ो मुंहिंजूं नेमतूं तुंहिंजे मथां आहिनि। अञा थोरो अखि असांजे मथां, अखि जे मथां हीअ पलक जेका अचे थी, पलक, हीअ पिंपणी पलक, इहो पलक अखि जी ॼण त असांजे अखि जे सफ़ाईअ जो वाइपर आहे। गाॾियुनि में अॻियां वाइपर लॻल हूंदा आहिनि जेके पाणीअ धूड़ दज़ीअ खे बरसाति में हटाईंदा आहिनि, शीशे खे साफ़ु रखंदा आहिनि। उहो वाइपर बि उन शीशे जे मथां हली शीशे खे लकीरूं ॾेई छॾींदो आहे, लींगा ॾेई छॾींदो आहे। थोरे ई वक़्त में 5 साल हिकिड़ी गाॾी पाण वटि रखो, वाइपर खे इस्तेमालु कंदा अचो, लीका थी वेंदा शीशे ते। असांजी हीअ अखि 60-70 साल ताईं इहो वाइपर ॾींहं में चवनि था 42-45 हज़ार दफ़ा 24 कलाकनि में इहो पिंपड़ियूं
अॻिते पोइ थियनि थियूं, ईअं बंदि थियनि थियूं 42,000 दफ़ा। कॾहिं अखि ते लींगो नथो अचे, लकीर नथी अचे। इन अखि जे परदे ऐं हिन पिंपड़ीअ जे विच में अलाह ताला हिकिड़ो अहिड़ो सन्हड़ो पाणी लुआब जो कुदरती रखियो आहे जो हिनखे न लीको ईंदो, न हिनखे का दज़ी धूड़ लॻंदी। वरी हिन जे किनारीअ ते हे वार फुटाए छॾियईं, थोरी बि परेशान परे खां का शइ ॾिसंदो त ऑटोमेटिक ईअं झुकी वेंदसि, ईअं त मथां अखि जे वेझो का शइ अचे, परे खां का शइ हीअं ॾिसंदो त अखि फुटिजी वेंदसि अॻुवाट ई। एॾो दिफ़ाई इंतिज़ाम अलाह ताला हिकु हिकु शइ जो महफ़ूज़ रखियो आहे। फरमाई तूं मुंहिंजे कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतुनि जो इनकार कंदे, कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं मुंहिंजूं ॻणींदे। तंहिंजे करे विख विख ते मुंहिंजूं नेमतूं आहिनि। मां तोखे कोन थो चवां त मुंहिंजे नेमतुनि जे बदिले मुंहिंजो शुकुरु कर, तोखे हर हाल में शुकुरु करणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला जो शुकुरु करिणो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला तव्हां असांखे नेमतुनि सां नवाज़ियो आहे। चोथे नंबर ते हिन सूरत जे अंदरि अल्लाह ताला ॼण त असांखे सेखारियो आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन में, त बंदा तूं चवीं थो न त मां अल्लाह ताला जी इबादत, या अल्लाह इय्याका नअबुदु, तुंहिंजी इबादत कयूं था, ॿिए कंहिंजी माना नथा कयो। त पोइ यादि रखो, जेके हैयतूं, जेके सूरतूं, जेके इबादतूं सिर्फ़ु मुंहिंजे लाइ ख़ासि आहिनि, ओड़ियूं हैयतूं, ओड़ियूं आदतूं, ओड़ियूं इबादतूं कंहिंजे आॾो बि न कंदव, न झुकंदव। निमाज़ में असांजो क़याम हूंदो आहे हीअं, कननि ताईं हथ खणी पोइ बीह रहंदा आहियूं। अल्लाह से फरमाए थो कंहिंखे बि मूंसां हिन ॻाल्हि में शरीक न कजो, कंहिंजे आॾो हीअं हथ ॿधी न बीहो। उस्ताद, अबो, अम्मा, मुर्शिद उनजे आॾो अदबनि एतिरामनि बीबो, पर हीअं न हथ झुकाए करे, भले पंहिंजो गर्दन झुकायो, अदब सां बीहो, एतिराम सां बीहो, हथ हीअं ॿधी छॾियो, भले हीअं हेठि ॿधो पोइ हिते ॿधो, कीअं बि ॿधो, हीअं न। इहे इबादतूं मुंहिंजियूं आहिनि, हीअं हथ ॿधी बीहणु मुंहिंजी आहे न। रुको में बीहंदा आहियो, इहा अल्लाह ताला जी इबादत ख़ासि आहे। कंहिं पंहिंजे पीर, बुज़ुर्ग, फ़क़ीर, वलीअ, पंहिंजे उस्ताद, अबे, अम्मा, मुर्शिद जे आॾो आजिज़ीअ सां हथड़ो ॾींदा आहियो, एतिरो न झुकी वञो जो तव्हां रुको जे ॾांहुं झुको, जो माण्हू ॿियो को ॾिसी करे चवे त ॾिठो ई इनखे बि रुकू था कनि। अल्लाह से फरमाए थो त आम तौर ते तव्हां ॼण त ईअं सम्झंदा आहियो त कंहिं क़बर वारे जे मथां, कंहिं झंडे कंडे जे मथां, कंहिं बुत जे मथां झुकणु बुत परस्ती आहे, शिरक आहे। इंसान जे आॾो बि कॾहिं ताज़ीम में एॾो न झुके जो उनजी इहा इबादत सम्झी वञे, इहो शिरक सम्झो वञे, एतिराम रखे, कंहिंसां बि एतिरो झुकाव न करे जो अल्लाह ताला जे ज़ात जे लाइ जेतिरो झुकणु हक़ु आहे ओतिरो उन मख़लूक जे आॾो झुकी पए, ज़ाहिरी तौर ते बि, जिस्मानी तौर ते बि, ऐं दिली रूहानी तौर ते बि। ज़ाहिरी तौर माना जिस्मानी तौर ऐं रूहानी तौर ते बि कंहिं बि शइ सां एतिरी मुहबत न करे जो उहा शइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे हिन खां विसाराए छॾे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हुब्बुक शै युमी व यसुम, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं जन फरमायो त दुनिया में इंसान कंहिं शइ सां मुहबत कंदो आहे न, पोइ उन शइ जी मुहबत इंसान खे अंधो ऐं ॿोड़ो करे छॾींदी आहे। बसि उन शइ जे हासिल करण में अंधो थी पवंदो आहे, कोई नफ़ो, कोई नुक़सानु, काई ख़राबी नज़र न ईंदी अथसि, बसि उहा शइ खपे। ऐं उन जे बारे में मलामत, को नसीहत, को गुफ़्तो बि न ॿुधंदो आहे, ॿोड़ो ऐं अंधो थी वेंदो आहे, बसि ईअं थी वेंदो आहे। सचो आहे, इंसानु दौलत जे कॾ थो लॻे त वाक़ई सभु कुझु विसरी थो वञे, इंसानु उहिदे ऐं मनसब जे कॾ थो लॻे त सभु शइ विसरी थी वञे। तॾहिं अल्लाह से फरमाए थो, मां तोखे यादि हुजां हर वक़्तु, मूंखे न विसार। पोइ जेको बंदो हर पंहिंजे अमल में अल्लाह तबारक व तआला सां टच रहे थो, कीअं, जेको बि कमु करे पोइ चवे थो अल्लाह जे हवाले, जेका बि ॻाल्हि करे अदा अल्लाह जे हवाले, हर कम में, हर ॻाल्हि में उथंदे वेहंदे चए थो अल्लाह जे हवाले, ॼण त इहो अल्लाह तबारक व तआला जे पंहिंजा समूरा मामला हवाले कंदो, रब खे यादि कंदो थो अचे। अल्लाह ताला फरमाए थो, तुंहिंजे इन सभिनी कमनि जे पूरे करण जो ज़िम्मेदार मां आहियां। इनखे चइबो आहे असुल इबादत। फ़र्ज़, नमाज़, रोज़े, ज़कात, तिलावत, इस्तिग़फ़ार, तस्बीह, हलाल कमाइणु, हराम खां बचणु, इहे त आहिनि ई आहिनि इबादतूं। इन खां अलावा घंटे घंटे में, मिंट मिंट में, सेकंड सेकंड में बंदो अल्लाह ताला जी ज़ात जी तरफ़ मुतवजह हुजे, थोरे वक़्त जे लाइ पंहिंजे कमनि कारनि सां लॻी वञे, वरी बि दिली लॻाव होॾां हुजे, अल्लाह ज़बान ते चवंदो रहे, अल्लाह जी साराह कंदो रहे, अल्हम्दुलिल्लाह। थोरी थोरी का शइ नेमत, चङाई, हुस्न, जमाल, दुनिया जे अंदरि मख़लूक़ात जूं अजीब अजीब शयूं, प्यारियूं शयूं नज़र अचनि, सुभान अल्लाह चवंदो वञे, माशा अल्लाह चवंदो वञे, अल्हम्दुलिल्लाह चवंदो वञे। इहा आहे इंसान जी इबादत। त सिर्फ़ु अल्हम्दुलिल्लाह चवण बि एॾो वॾो इनाम आहे
रिवायत अंदर अचे थो त क़यामत जे ॾींहुं इंसान जे अमलनि वारे तराज़ूअ खे सिर्फ़ु अल्हम्दुलिल्लाह जो लफ़्ज़ ई भारी करे छॾींदो। असांजी आदत हुजे तॾहिं अल्लाह ताला शरण नसीब फरमाए। वैया का नस्ताइन, अल्लाह तबारक व तआला खां मदद घुरे, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए खां न घुरे। जंहिंमें शिरक अक्सर करे घणो थींदो आहे उहो हीअं आहे, असां दुनिया में हर हिकु ॿिए जे ताउन जो मोहताज आहे। असां कपिड़ा वठंदासीं जेकॾहिं त दुकानदार जा मोहताज आहियूं। इहो दुकानदार असां सां ताउन कंदो जो अलाए किथां किथां वठी करे दुकान ते रखंदो, पोइ असांखे ख़रीद करणु वेंदासीं त असांखे ॾींदो। ईअं लोहर आहे उहो बि असांजे ताउन में आहे, दर्जी आहे उहो असांजे ताउन में आहे, सब्ज़ी वारो असांजे ताउन में आहे, रखण बि असांजे ताउन में आहे। हिकु हिकु माण्हू दुकानदार इन जी असांखे ज़रूरत आहे, उन्हनि खे वरी असांजी ज़रूरत आहे। असां जेकॾहिं ग्राहक उन्हनि वटि न वेंदासीं त उन्हनि जो कमु न हलंदो। ऐं असांखे जेकॾहिं इहा शइ कोन मिलंदी त पैसनि जे बजाए असां कपिड़ा त कोन पाईंदासीं, पैसा कपिड़ा करे त कोन पाईंदासीं। ज़ाहिर आहे हिक ॿिए जे ताउन ऐं मदद सां इहो हिक ॿिए खे ताउन मदद पोइ कॾहिं एवज़ में कॾहिं बिना एवज़ जे बि थींदो आहे। अदा कंहिंखे का शइ खणाइणी पई, वज़न हुयो, अदा खणाए त हिन घटि त विझरा खणाए छॾीसीं। अदा को मरीज़ आहे, पोड़ो आहे, वॾी उमिरि जो आहे, डॉक्टर त लहंदे थोरी टेक ॾिनीसीं, आराम आराम सां लही वठे यार, टेक ॾिनीसीं, कंहिंखे उथारे विहारियोसीं, कंहिंखे खणी वियासीं, कंहिंखे टेक ॾिनीसीं, कंहिंखे दुआ कईसीं। हिकिड़ी मदद आहे, हिकिड़ी ज़ाहिरी मदद आहे जेका इंसान खां घुरंदो आहे। पोइ कॾहिं एवज़ में पैसे ॾोकड़ जे एवज़ में त कॾहिं बिना एवज़ जे बि। इहा मदद हिकिड़ी इंसान जे ज़िंदगीअ में हर हाल में विख विख ते रखियलु आहे। इन खां सवाइ इंसानु नथो गुज़ारो करे सघे। इहा हिकिड़ी अलॻि हैसियत रखे थी। उहा हिक ॿिए जी मदद कंदो बि, हिक ॿिए खां वठंदो बि। ॿी हिकिड़ी मदद आहे जेका अल्लाह जे ज़ात सां ख़ासि आहे। हिकिड़ा दिली असांजा मुरादूं, दिली मन जूं मुरादूं आहिनि, हिकिड़ा कम आहिनि, उहे असांजा पूरा नथा थियनि, उहे घुरऊं था, उहे अल्लाह तबारक व तआला खां घुरना आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात खे छॾे पोइ असां कंहिं क़बर ते वञी कंहिं पीर खां, कंहिं फ़क़ीर खां, कंहिं बुज़ुर्ग खां, कंहिं वलीअ खां, कंहिं मुर्शिद खां, कंहिंखां वञी करे घुरऊं। अल्लाह जी फरमाए त इहे शयूं तोखे मूंखां घुरणियूं आहिनि। मुआशिरे में जेके शयूं हिक ॿिए खां तव्हां घुरो पिया, जंहिंखे मदद चओ पिया, कॾहिं उधारियूं बि वठंदा आहियो, वरी वापसि कंदा आहियो, कॾहिं पैसनि सां बि वठंदा आहियो, कॾहिं ईअं उकियूं मिकियूं बि ॾेई छॾींदा आहियो। उहा मदद तुंहिंजी ॿी, हीअ जेका तूं शइ घुरींदो, इहा शइ मूंखां घुरणी आहे, इन्हनि खां घुरंदे इहो शिरक आहे। तुंहिंजी मदद शिरक खां पाक हुजे, अहिड़ी तरह सां घुर, मां तोखे अहिड़ी तरह सां ॾींदुसि। त ॼण त इन्हनि आयतुनि इंसान खे सेखारे छॾियो त इबादत बि निजी हुजे तुंहिंजी, जहिड़ी अल्लाह ताला जे ज़ात जाॾो कंदो आहे, उहा इबादत तुंहिंजी कंहिं ॿिए सां न थिए, टच ई न थिए। वरी जीअं अल्लाह ताला खां मदद घुरंदो आहे, इहा मदद कंहिं ॿिए सां बि न। उमूमन ग़लती किथे थींदी आहे, अक़ीदे में फ़ुतूर फॉल्ट किथे ईंदो आहे, उहो हीअं शैतान उन्हनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं ॾियारींदो आहे त अल्लाह ताला ॾिसो न मलाइकनि खे मुक़ररु कयो आहे, उहे मलाइक रोज़ी ॾियनि था, विरहाइनि था सुबुह जो। हिकिड़ा मीकाइल अलैहिस्सलाम सां बरसाति वसाईंदा आहिनि, हिकिड़ा जिब्राइल अलैहिस्सलाम सां नियापा खणी ईंदा आहिनि। अल्लाह ताला मलाइकनि जे मथां ड्यूटियूं रखियूं आहिनि, त पोइ अल्लाह ताला इन्हनि खे ॾिसो सभु शइ ॾिनी आहे न, अख़्तियार ॾेई छॾियो आहे मुकमल, इहे जो असांखे ॾियनि था। पोइ हाणे असां जेकॾहिं मलाइकनि खां घुरियोसीं त कहिड़ो ॾोह थी पियो, ईअं चवंदो आहे माण्हू। इन जो मिसाल ईअं न आहे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। उन जो मिसाल हीअं आहे, मिसाल तौर ते हीअ बती असांजी ॿरे थी, हीअ बती असांखे ॿरे थी, इहा बती बज़ाते ख़ुदि पंहिंजो पाण ॿरी सघे थी न, जेसिताईं करंट न लॻंदुसि बैटरीअ जो। बैटरीअ मां करंट बटण तार जो जेसिताईं हिनखे न लॻंदो तेसिताईं कोन ॿरंदी। पोइ हाणे असांखे बैटरीअ मां करंट मिलियो आहे, बल्ब खे, बल्ब पोइ चमकियो आहे, बल्ब जो चमकण में मोहताज आहे बैटरीअ जो, बैटरी चार्ज थियण में मोहताज आहे चार्जर जो, चार्जर हलण में मोहताज आहे लाइट जो, लाइट असां वरी हलण जो मोहताज आहे सोलर जे या ट्रांसफार्मर जे। पोइ इहे वरी मोहताज आहिनि सिज जे, त इहो सिज ऐं चंड, ट्रांसफार्मर, इहे बिजली घर, इहे सभु पाणी, इहे सभु शयूं अल्लाह ताला जो मोहताज आहिनि। त ॾिसो इहे सभु मोहताज आहिनि। हाणे असां अल्लाह ताला जेका असुल शइ आहे, असुल ख़ालिक ऐं मालिक आहे, जेको इन शयुनि खे पैदा कंदड़ आहे, उनखे छॾे करे असां बतीअ खे चऊं त बती ॿरी पओ, रोशनी करे विझ, करंदी? सवाल ई पैदा कोन्हे जो बती पाण वरितो ॿरी पए। इन बतीअ खे पाण वरितो चमकण जी का बि ताक़त न आई। अल्लाह ताला इंसान खे अकुलु ॾिनो आहे, जंहिं अकुल सां इन्हनि खे इंसान चमकायो आहे। इहो सभु कमाल अल्लाह ताला जे ज़ात जो आहे, इहो आरज़ी आहे। ॿियो मिसाल मां खणी हीअं ॾियां, हिकिड़ो नंढो ॿारु आहे, उनखे 5 रुपया ॾिनासीं त दर ते फ़क़ीर बीठो आहे, उनखे ॾेई आहे। हाणे फ़क़ीर जॾहिं अचे त उन ॿार खां घुरे, ईअं चइबो सदाईं जो ॿारु ॾींदो अथसि। जे इसराफ़ील या इज़राइल या मीकाइल जेके अल्लाह ताला जा मलाइक मुक़ररु थियल आहिनि रिज़्क़ रोज़ीअ मामलात ते, पोइ असां सदाईं उन्हनि खां घुरऊं? छो त
बाबा असुल असांजे मामलात जो हक़ीक़ी क़ादिरुल मुतलक़ ज़ात ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह ताला आहे। हीअ असां वटि पहुचाइण जो हिकिड़ो ज़रियो आहिनि, सबबु आहिनि। त पोइ घुरंदासीं उन खां ई अल्लाह तबारक व ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए दुआउनि सां या उन्हनि जे कमालात सां दुनिया खे कुझु शयूं ॾिनियूं आहिनि। त पोइ हाणे असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां घुरंदासीं या हिकिड़ियूं शयूं असांखे वालिदैन जे ज़रिए मिलियूं आहिनि, पंहिंजे पीरनि बुज़ुर्गनि अकाबरनि जे ज़रिए नेमतूं मिलियूं आहिनि। पोइ हाणे सदाईं असां उनखां घुरंदासीं, उन्हनि खे बि अल्लाह ताला ॾिनियूं आहिनि। अल्लाह ताला असां ताईं पहुचाइण में इन्हनि खे वसीलो बनायो आहे। त इतां सम्झ में अची वियो त अल्लाह तबारक व ताला खां जेका मदद घुरूं था उहा मख़लूक़ात खां न घुरबी, मख़लूक़ात खां घुरीसीं त शिरक आहे। हाणे ॻाल्हि वाज़ थी पई। पोइ तॾहिं इन ई तरह सां जॾहिं सम्झ में आयो त इंसान जी अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए जे आॾो झुकणु इबादत बि हराम आहे। अल्लाह ताला खां सवाइ कंहिं ॿिए खां अल्लाह ताला वारी मदद वठण बि हराम आहे। इहे शयूं सूरत फातिहा जे अंदरि अल्लाह ताला ॼण त सेखारे छॾियूं असांखे। ऐं इन खां अलावा दुनिया जे अंदरि क़ुरान पाक खे, निमाज़ खे, रोज़े खे, तिलावत खे, इस्तिग़फ़ार खे, तस्बीह खे अल्लाह ताला जे बुज़ुर्गनि सालिहनि पाननि खे, नबियनि सगुरनि खे वसीलो बनाए सघिजे थो। सिधो सऊं न त इहे क़ादिरुल मुतलक़ आहिनि, फुल इन्हनि खे पावर आहिनि, फुल इन्हनि खे अख़्तियार आहे या फुल इन्हनि जे हथ में सभु कुझु आहे। न, बिल्कुलु इन्हनि खे वसीलो न बणाइजे इहो बि सही कोन्हे, बिल्कुलु इन्हनि जे कढ लॻिजी पइजे इहो बि सही कोन्हे को। अलबत्त एतिरो ज़रूरु आहे त इंसानु अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जे आॾो एतिरामन इहो अर्ज़ु करे सघे थो त अल्लाह साईं इन्हनि बाननि ते जीअं तो पंहिंजी महिरबानी कई आहे असां ते बि कर, या इन्हनि पंहिंजे बाननि जे सदके असांखे माफ़ु कर। क़ुरान पाक जे अज़मत जे सदके अल्लाह साईं हिन महफ़िल भलारी जे सदके असांखे माफ़ु कर, ईअं वसीलो बनाए सघे थो। इहा इजाज़त आहे, हुकुम न आहे। अलबत्त कॾहिं कॾहिं माण्हू चवंदो आहे त मां केॾो बि पंहिंजे नज़र में नेक हुजां पर अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो शायदि मुंहिंजी का बि हैसियत कान्हे। माण्हू जे नज़र में वॾी इज़त हुजे पर अल्लाह ताला जे ज़ात वटि मुंहिंजी शायदि का बि हैसियत कान्हे, छो त मूंखां वधीक हिन काइनात में अलाए केॾा मुख़लिस बाना हूंदा। अल्लाह ताला जे आॾो कुझु बि कोन्हे। पोइ बंदो जॾहिं अल्लाह ताला जे आॾो पाण खे हक़ीर करे वियो तॾहिं चवंदो अल्लाह साईं उन पंहिंजा इन्हनि प्यारनि बाननि जे सदके मूंखे बि माफ़ कर, मूंखे बि पंहिंजे माननि में शुमार कर। ईअं वसीलो करे सघिजे थो, इहा इजाज़त हूंदी आहे। आख़िर में इंसान खे अल्लाह तबारक व ताला सिरात मुस्तक़ीम जे रस्ते जी तालीम ॾिनी आहे त तूं मूंखां सिरात मुस्तक़ीम घुरंदो कर। सिरात मुस्तक़ीम सिधो रस्तो, माना हर मामले में, हर कम में संजीदगी, सोणाई, सचाई, वफ़ादारी, हर कम में होशियारी, हिम्मत, इहा इंसान खे खपे थी। हिकिड़ो माण्हू दुनिया जे अंदरि ज़िंदगी गुज़ारे थो, दीन ऐं इस्लाम खे सिखणु चाहे थो, उन में बि क़ुरान हदीस जे सही तिर्ज़ ऐं तालीम खे जेकॾहिं चंबड़ी पियो त सिधे रस्ते ते हलंदो। पर जेकॾहिं किथे क़ुरान पाक जी तालीम खे, किथे हदीस पाक खे छॾे पंहिंजे मर्ज़ीअ ते हलो त वरी रस्ते तां लही वेंदो। जीअं न नईअ में नंढड़ा ॿार नंढे हूंदे साइकिल सिखंदा हुआसीं त पोइ जेसि ताईं हैंडल पको थिए तेसि ताईं आस्ते आस्ते लही वेंदी, साइकिल हेठि बि लही वेंदी, कॾहिं उबता थी किरंदा बि हुआसीं, कॾहिं धकु बि लॻंदो, कॾहिं रहड़ूं बि ईंदियूं। त असां जॾहिं दीन ऐं इस्लाम वारे रस्ते ते इब्तिदा में हलण जी कोशिशि कंदा हुआसीं त शैतान असांखे ईअं ठोकर ॾींदो, रस्ते तां लाहींदो। पोइ जे असां पाण खे न संभालियोसीं त कंहिं महिल ॿुत भर किरंदासीं वञी। असांखे संभालणो आहे। इहो रुॻो दीन इस्लाम जो मामिलो ऐं मिसाल कोन्हे, बल्कि दुनिया जे हर मामले में हिकिड़ो माण्हू आहे हिकिड़ी जॻह ठाहिणु थो चाहे, पोइ जेकॾहिं संजीदगीअ सां सुठे तरीक़े सां सोचे सम्झी करे अकुल होश हवास सां सलाह मशवरे सां कारीगर सुठा ऐं इंजीनियर सुठो, मटीरियल सुठो, हर शइ सुठी समझदारी सां जेकॾहिं तामीर कयईं त पोइ ज़बरदस्त जॻह तयारु थी वेंदी। पर जेकॾहिं थोरी बि बेगूंदराई कयईं, बेतवजुही कयईं, मटीरियल सुठो न रखियईं या कारीगर सुठो कोन रखियईं या प्लानिंग सुठे नमूने सां न कयईं त पंहिंजी इहा तामीर जेका हूंदसि उहा नाकाम थींदसि, नाकार हाली थींदसि, छो त इहा हिनखे पंहिंजे ग़लतीअ जे करे नाकामी मिली। इंसान ॼण त अल्लाह तबारक व ताला खां इहदिन सिरातल मुस्तक़ीम में अल्लाह ताला खां घुरे थो त मुंहिंजा रब साईं मूंखे दुनिया जे हर मामले में सिरात मुस्तक़ीम अता फरमा। कोई बि मामिलो मुंहिंजो बिगड़ियल न हुजे, मुंहिंजी शादी, मुंहिंजो औलाद, मुंहिंजी तरबियत, मुंहिंजी तालीम, मुंहिंजो खाधो, मुंहिंजी हलाल रोज़ी कमाइणु, मुंहिंजो माण्हुनि सां मामलात, हर शइ मुंहिंजी अल्लाह साईं सिरात मुस्तक़ीम सां मुनसलिक हुजे। इन में को बि अहिड़ो फाल्ट, काई बि अहिड़ी ख़राबी न अचे जो मां किथे बि शर्मसार थियां, किथे मुंहिंजो हया मूंखे लॼी करे विझे, किथे मां माण्हुनि जे आॾो
नज़रुनि मां किरी पवां। अल्लाह से मूंखे इन शयुनि खां बचाए दुनिया जे हर मामले में, दीन सां गॾु दुनिया जे हर मामले में सिरात मुस्तक़ीम। इहो लफ़्ज़ हिकु एॾो वॾो जामे आहे सिरात मुस्तक़ीम, जो दुनिया जे हर कम खे लपेट में वठे थो। सिर्फ़ु दीन जे एतबार सां सिधो रस्तो न जेको जन्नत जे तरफ़ वञे थो, दुनिया जे मामलात में बि हर उहो सिधो रस्तो जंहिंसां मामलात पाए तकमील ताईं पहुचंदा आहिनि, कामयाबीअ जे क़दमनि जे कामयाबीअ जे इंतिहा खे पहुचंदा आहिनि। इहो आहे सिरात मुस्तक़ीम। अल्लाह तबारक व तआला इन सूरत जे अंदरि एतिरियूं शयूं असांखे ॼण त गहरीअ नज़र सां ॾिसो थिए त अल्लाह ताला सेखारियूं आहिनि। अल्लाह पाक शल तव्हां असांखे इन शयुनि जे सिखण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।